अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? उमेदु कयां थो ख़ुशि हूंदव। मदीने वारो साईं तव्हांखे आबाद रखे। मदीने पाक जी सिक में आशिक़नि लाइ हिकु बहितरीनु नात रिकॉर्ड कई आहे। इंशाअल्लाह सुभाणे हिन जी वीडियो थींदी ऐं 2 ॾींहंनि में अवां सिंध डिजिटल स्टूडियो मोरो जे यूट्यूब चैनल ते अपलोड थींदी, जावेद भी मोराई चैनल ते। इंशाअल्लाह तव्हांखे तमामु घणी पसंदि ईंदी ऐं जेके सरकार जा दीवाना आहिनि उन्हनि लाइ सिक भरिया लफ़्ज़ अवां जे आॾो पेश कयां थो। बिस्मिल्लाह। वञा मां वञा मदीने वञा, अला वञा मां वञा मदीने वञा, सिक आहे घणी कंदो करम खणी वञी चऊं जुमा। वञा मां वञा अला मदीने वञा, हर शइ खे हिते छॾिणो आहे, मुल्क मदीने वञिणो आहे। हर शइ खे हिते छॾिणो आहे, मुल्क मदीने वञिणो आहे। वञा मां वञा मदीने वञा, अला वञा मां वञा मदीने वञा, सिक आहे घणी कंदो करम खणी वञी चऊं जुमा। वञा मां वञा अला मदीने वञा, सोहणे मदीने जी सिक अलॻी तारींदी आहे दिलड़ी रोगी। सोहणे मदीने जी सिक अलॻी तारींदी आहे दिलड़ी रोगी। वञा मां वञा मदीने वञा, अला वञा मां वञा मदीने वञा, सिक आहे घणी कंदो करम खणी वञी चऊं जुमा। वञा मां वञा अला मदीने वञ, मदीने वञ, अला मदीने माशाअल्लाह। इंशाअल्लाह ही नात तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी ऐं ज़रूरु कमेंट्स कंदा। जंहिं जंहिं आशिक़ खे मदीने वारे साईं जे उबदारनि जी दिलि ठरी पवंदी आहे जो सरकार जो शान ॿुधी, इंशाअल्लाह हिन नात खे ज़रूरु तव्हां ॿुधिजो। यूट्यूब चैनल ते असां 2 ॾींहंनि में अपलोड कंदासीं ऐं अलाह ताला खां दुआ आहे त कुल उम्मत जी बख़्शिश फरमाए ऐं हिन बीमारी खां असांखे जल्द खां जल्द सेहतयाब करे। जेके बीमार आहिनि मौला उन्हनि खे शिफ़ा ॾे। इन करोना वायरस जी बीमारी खां असांखे जल्द खां जल्द छुटकारो अता फरमाए। अस्सलाम वालेकुम। फिनिश।